मटियारी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे MPA मरहूम पीर नूर शाह हाशमी जी यादि में चीफ ऑर्गेनाइज़ सईद पीर अकबर अली शाह हाशमी, सैयद पीर सफदर अली शाह हाशमी ऐं सैयद पीर फज़ल अली शाह हाशमी पारां नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच खेॾियो वियो आहे, जंहिं में महिमान ख़ासि पीर सैयद अज़हर अली शाह हाशमी, पीर सैयद बकादार शाह हाशमी, सैयद शहजाद अली शाह हाशमी ऐं ॿिया शामिल हुआ। टूर्नामेंट जा ऑर्गेनाइज़ ज़ोएब अली मेमण, लाला मेमण, मुसाफिर, उबैद मेमण, आसिफ मेमण ऐं ॿिया हुआ। टूर्नामेंट जे फाइनल मैच में सेखावट क्रिकेट क्लब ऐं साहिब समान 11 विच में खेॾियो वियो। फाइनल टूर्नामेंट मैच में पहिरियों साहिब समान 11 टॉस खटे पहिरीं फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो। मुक़रर 8 ओवरनि में पहिरीं बैटिंग कंदे सेखावट क्रिकेट क्लब 87 स्कोर ठाहे जवाब में साहिब समा 11 खे 88 रन्सनि जो टारगेट ॾिनो। मुक़ाबले में साहिब समान 11 टोटल 47 स्कोर ठाहे सघी ऐं सेखावट क्रिकेट क्लब फाइनल मैच पंहिंजो नाले करे वरितो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़